खिप्रो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे मीरपुर ख़ास रोड ते ओड बिरादरी गुरगुला बिरादरी समेत ॿिनि माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबबि कचा घर ॾही पट पइजी विया आहिनि। ॿोॾ मुतासिर रोडनि ते वेठल, ॿोॾ मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल, कंहिं बि सार न लधी। इन मौक़े ते ॿोॾ मुतासिरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे पाणी कढाइण जी सहूलियत कोन आहे। असांखे हिते ॿाहिरि ॿियो असांजे रोडनि जे मथां वेठल आहियूं, ठीकु आहे। हुनजे हिसाब खां असांजी मदद कई वञे जो वधि में वधि असांजी पाणी कढाए ॾिए, असांजे इलाइक़े जो पाणी कढाए ॾिए, असांखे ॾिसी वञे हिते त असां कहिड़ी हालत में वेठा आहियूं। मच्छरनि में असांजो ॿार बचो असांजो तंग आहे तमामु, ऐं CM साहिब खे बि चऊं था जे अचे त असांजी विज़िट करे वञनि, ऐं असां हिते ॾाढा परेशान आहियूं, ठीकु आहे। इहे असांजा घर आहे, असां ॾिसी वञो त असां कहिड़ी ॿोॾ में वेठा आहियूं, कहिड़ी नमूने असां ॿार बचो कढियो वेठा आहियूं। आहे तो असां ग़रीब वेठा आहियूं, असां हिते पाणी कढनि कोन था, हिते केरु अचे कोन थो, ग़रीबनि जी मदद करे कोन थो। CM साहिब सभु अचनि था शहर में ॾिसी वञनि था, हिते ग़रीबनि केरु ॾिसे कोन थो, असांजी मदद कई वञे। घर ॿार किरी विया आहिनि, मच्छरनि में ॿार बचा वठियो पके ते वेठा, न को उथण जी वे, न को जाइण जी वे, को शइ कोन, न को मच्छरदानी, न को का शइ कोन मिली आहे। जे मदद कंदा त महिरबानी, न कंदा त हुनजी महिरबानी वॾी आहे। पाणी जी हालत ॾिसो पिया, वोट असां फुल ॾियूं था, वोटनि वटि सादिया मरियाणी सभु था अचनि, वोटनि टाइम डोड़ियो था अचनि, ईअं ग़रीबनि जी मदद केरु कोन करे थो। ॿोॾ मुतासिर वसवारनि खां मदद जी अपील कई आहे त असीं बुखूं काटण ते मजबूर थी विया आहियूं, असांखे राशन ऐं ट्रेन ॾिना वञनि ऐं पाणी खे हंगामी बुनियादनि जी नेकाली ॾिनी वञे, जीअं असीं पंहिंजे घरनि में वापसी वेही सघूं। कैमरामैन फज़ल उमराणी ऐं रहमान उमराणी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिप्रो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।